الله الرحمن الرحيم إن الذين جاءوا بالإفك عصبة منكم لا تحسبوه شرا لكم بل هو خير لكم لكل امرئ منهم ما اكتسب من الإثم والذي تولى كبره منهم له عذاب عظيم لولا إذ سمعتموه ظن المؤمنون والمؤمنات بأنفسهم خيرا وقالوا هذا إفك مبين لولا جاءوا عليه بأربعة شهداء فإذ لم يأتوا بالشهداء فأولئك عند الله هم الكاذبون صدق الله العلي العظيم اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا اللہ تبارک و تعالیٰ کے کلام مقدس میں سورۃ النور جی آیت نمبر 11 کا تلاوت ہے۔ اللہ تبارک و تعالیٰ ان سورت جی ابتدا کے اندر بدکاری کندڑ مرد ہوجے عورت ہوجے ان جی سزاؤں کے لعان کے حکم کے اللہ سے ذکر کرنا فرمایا۔ ان کا بعد میں تلاوت شروع تھی ان بن رکن جی ان سورن آیتن جی جن میں اللہ سے حضرت ام المؤمنین عائشہ صدیقہ رضی اللہ تعالی عنہ جی پاک دامنی کے ذکر کرنا فرمایا۔ تقریباً 11 نمبر آیت کا وٹھی کرے 26 نمبر آیت تائیں ایو ہی واقعہ ہلے تو ان کے متعلق اللہ پاک انہن کے اندر ذکر فرمایا۔ ان واقعے جو شان نزول یا پس منظر کھنی چاہو تو وہ یہ آئے مدینہ منورہ کے اندر جنہیں رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم جن غزوات کے اندر ویندا ہا جہاد کے اندر سنجن شرکت کرنے کے لائے پانچو جماعت کے وٹھی کرے ویندا ہا تو ان وقت میں پان سنجن پانچی گھر وارن کے سفر تے بھی سان کھڑندا ہا چھو تا سفر ہوندو ہویو اٹھن تے گھوڑن تے یا پیدل سفر ہوندو جماعت جو غریب جماعت ہوندی ہوئی وہ ان سفر کے اندر مہینن جا مہینہ لگی ویندا ان جے کرے پان کریم صلی اللہ علیہ وسلم جن پانچی کہن کے زوجہ مطارہ کے سان کھڑندا ہا اگر جے اللہ تبارک و تعالیٰ سائیں جن کے مطلق طور تے اجازت ڈیڻ فرمائی ہوئی پر پو بے سائیں جن انصاف کے قائم رکھن دے انہن جے دل کے مطمئن رکھن جے لائے پان کریم صلی اللہ علیہ وسلم جن کُڑا وجھن فرمائیندہ ہا ऐं कुणो विझी करे साईं जन पंहिंजी उन घरवारी खे सफ़र ते साण खणंदा हुया ऐं इन मां इहा ॻाल्हि बि ज़ाहिर थिए थी त कुणो विझणु जाइज़ अमल जे अंदरि जाइज़ आहे। माना जेको जाइज़ अमल हुजे उन जे अंदरि तव्हां कुणो विझो था। हाणे सभिनी भाइरनि जो जेको आहे हक़ आहे बराबरि कंहिं बि जॻह में कंहिं बि शइ जे अंदरि सभु शयूं हिकु जहिड़ियूं आहिनि। थोरो फ़र्क़ु आहे जीअं कंहिं माण्हू वाक़ियो ॿुधायो त साईं 3 भाइरनि जूं जॻहियूं हुयूं हिकिड़े भाउ जी घिटीअ जे वेझो ई ॿिए जी विच में ई 3 जी थोरो पाड़े में अंदरि हुई। पोइ हाणे उन्हनि 3 पाण में इत्तेफ़ाक़ न कयो त पोइ उन्हनि पाण में कुणा विधा कुणे जे अंदरि जंहिंजी जेका जॻह आई उन ते राज़ी थी वियो। मतिलबु चवण जो त जाइज़ अमल जे अंदरि कुणो विझणु जाइज़ आहे। बाक़ी हाणे नाजाइज़ अमल जे अंदरि कुणो विझणु जाइज़ न आहे त व्याज खावां न खावां नमाज़ पढ़ा न पढ़ा या वरी साईं मुंहिंजे खे चवां बुरो कमु कयां न कयां कूड़ ॻाल्हायां न ॻाल्हायां या अहिड़ा पराओ हक़ो खावां या न खावां कर्ज़ अदा कयां या न कयां इन में कुणे विझण जी गुंजाइश ई कोन्हे। को माण्हू पराओ कर्ज़ी हुजे हुनखे चवे त जेको आहे कुणो था विझो जेकॾहिं तुंहिंजो निकितो त कर्ज़ु ॾींदोमांइ मुंहिंजो निकितो त कर्ज़ु छुटो। इहा ठगी आहे हिनखे कुणो न चइबो आहे।
कुणो हमेशा विझबो आहे जाइज़ कम जे अंदर जंहिंजे अंदर हुक्म बराबर हुजनि, पोइ खणी थोरो घणो उन जे अंदर फ़र्क़ु थींदो हुजे, जंहिंजो फ़ैसिलो बज़ाहिर माण्हू जी दिलि खे मुतमइन करण जे लाइ ॾुखियो हुजे, उन जॻह ते कुणो विझबो त वाह हा ठीकु आहे, हे टे किताब हिकु जहिड़ा आहिनि, हे जेके आहिनि टे बेड हिकु जहिड़ा आहिनि, टे शयूं हिकु जहिड़ियूं आहिनि, उन में तव्हां इत्तिफ़ाक़ नथा कयो त चलो कुणो था विझूं, हाणे जेको आहे कुणे में जंहिंजी शइ जेका निकिरी आई। बहरहाल ग़ज़वा बनी मुस्तलिक़ जंहिंखे ग़ज़वा मुरैसिया बि चइबो आहे, 6 हिजरी जे अंदर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन ग़ज़वे ते वञण जो फ़ैसिलो फरमायो, ऐं ग़ज़वे ते वञण खां अॻु में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी अज़वाज मुतहरात जे विच में कुणो हुजण फरमायो त इहो कुणो निकितो अम्मा आयशा सिद्दीक़ा काइनात रज़ी अल्लाह ताला अन्हा जे हक़ में। अम्मा आयशा तयार थी ऐं उन सिंगार जे लाइ जीअं पाइबो आहे पंहिंजे ज़ीनत जे ख़ातिर, ज़ाहिर आहे उहा ज़ीनत जेका आहे पंहिंजे मुड़ुस जे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ हुई, उन्हनि जेको आहे हिकिड़ो उधारो हार वरितो, जेको उन उधारो हार जेको आहे पंहिंजे गिचीअ जे अंदरि पातो। जॾहिं इहो सफ़र ते रवाना थिया त रस्ते में जीअं काफ़िलो पड़ाव विझंदो आहे, रुकिजी पवंदा आहिनि, तव्हां कुझु जेको आहे साई पटियूं ऐं कुझु आराम कयूं, कुझु ज़रूरत खाधे पीते जो सामान, नमाज़ वग़ैरह जो बंदोबस्तु वग़ैरह इन जे लाइ रुकिया हिकिड़ी जॻह ते। त उते जॾहिं रुकिया, जॾहिं हलण जो फ़ैसिलो कयूं त उते जेको आहे अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो हार गुम थी वियो। उन खां गिचीअ मां जेको आहे खुली करे किरी पियो, या कीअं बि हार जेको गुम थी वियो। हाणे हार जी ॻोल्हा जे अंदरि एतिरी देरि थी वई जो उन्हनि जी नमाज़ जेका आहे क़ज़ा थियण वारी हुई, सहाबा किराम जी, काफ़िले वारनि जी। पोइ इन विच में सहाबा परेशान, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण जेको आहे इंतज़ार में त हार लभे। बहरहाल अल्लाह तबारक व तआला इन मौक़े ते जॾहिं देरि थी वई त देरि थियण जे करे नमाज़ जे अंदरि जेका ताख़ीर थिए पई, अल्लाह पाक जेको आहे तयमुम जूं आयतूं क़ुरान जे अंदरि नाज़िल फरमाए करे उम्मत जे मथां इहो अहसान फरमायो, फरमाई त जंहिंखे बि पाणी मौजूद न लभे उन जे लाइ जाइज़ आहे त मिटी जी जिन्स मां तयमुम करे अल्लाह तबारक व तआला जो फर्ज़ अदा करे। अल्लाह पाक उन जी नमाज़ खे ईअं ई क़बूल फरमाईंदो जीअं वुज़ू वारी नमाज़ खे क़बूल फरमाए थो। इन मौक़े ते हिकिड़े सहाबीअ चयो, हे सिद्दीक़ जा घराणा, तुंहिंजा उम्मत जे मथां ॿिया बि केतिरा एहसान आहिनि, पर इहो बि अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ खां एहसान थियो हिन उम्मत जे मथां जो हार अम्मा आयशा साइण जो गुम थियो। अल्लाह तबारक व तआला इन जे करे देरि थियण जे करे रब साईं तयमुम जो आयतूं नाज़िल फरमायूं, फतयम्ममू साइदन तय्यबन फमसहू बिवजूहिकुम व अयदीकुम, फरमाई त तयमुम जो आयतूं नाज़िल फरमाए करे अल्लाह साईं उम्मत जे मथां एहसान फरमायो। हाणे बि इहो ई हुकुम आहे, जेकॾहिं अव्हां खे हिकु महिल ताईं तव्हां खे किथे बि पाणी मिलण जी उम्मीद न हुजे, तव्हां जांच कई, तव्हां खे पाणी न मिलियो, तव्हां पाक मिटीअ सां तयमुम कयो, नमाज़ पढ़ो। हता के गुस्ल जे लाइ बि इहो ई हुकुम आहे, जेकॾहिं तव्हां तरस आहियो, इतलाम जी हालत में आहियो, तव्हां खे पाणी नथो मिले त उन वक़्त में तव्हां तयमुम कयो, तयमुम करे तव्हां नमाज़ पढ़ो। अल्लाह पाक अव्हां जी नमाज़ खे ईअं ई क़बूल फरमाईंदो, ईअं ई दर्जात ऐं सवाब अता फरमाईंदो जहिड़ी तरह तव्हां वुज़ू करे नमाज़ अदा कंदा आहियो। बहरहाल जॾहिं वरी उन खां बाद में जॾहिं रवाना थिया, उठ खे मथे उथारियो त उहो हार जेको उन उठ जे हेठां पियो। बहरहाल वञण जे वक़्तु जेको आहे विया ऐं उते जेको आहे ग़ज़ो वाक़िअ थियो। वरी जॾहिं वापसि आया, मोटी आया त वरी कंहिं ॿी जॻह ते अची करे पड़ाव कयनि त उते अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा राति जो वक़्तु हुयो या सुबुह जो सवेर जो वक़्तु हुयो त ॿाहिरि जेको आहे झंग जे ख़्याल सां निकिरी वई, झंग जे ख़्याल सां निकिरी वई त काफ़िले जे उथण जो ऐं रवाने थियण जो टाइम थी वियो। त जेके साहबी अम्मा आयशा जे उहदत जे खणण जे लाइ जेके मुक़रर हुया, जेको इन उठ जे मथां पालान बि जेके चइबो आहे रखिबो आहे, इन खे खणी करे उठ जे मथां रखियो। उन वक़्त में उमिरि बि नंढी हुई ऐं पंहिंजे जिस्मानी एतबार सां अम्मा आयशा हल्की फुल्की बि हुई, जंहिंजे करे उन्हनि खे अंदाज़ो न थियो त अम्मा साइण हिन जे अंदरि आहे या कोन्हे। उन्हनि जेको इहो उहदत खणी करे उठ ते रखियो, काफ़िलो रवानो थी वियो। बाद में जो अम्मा आयशा साइण जो अचे त काफ़िलो त आहे ई कोन उन जॻह ते, छो जंग जे ख़्याल सां परे निकिरी वेंदा हुआ, हया जे करे ऐं पर्दे जे ख़्याल जे करे बि। पोइ जॾहिं वापसि आई त काफ़िलो त न ॾिठईं, काफ़िलो जो न ॾिठईं त उन हिकिड़ो पंहिंजे ज़हन में इहो हिकिड़ो ख़्यालु कयो त ज़ाहिरा ॻोल्हींदे इन ई जॻह ते को न को ईंदो ऐं जेकॾहिं मां अॻिते पोइ थींदसि या पोयां लॻंदसि त अलाए उन काफ़िले खे पहुची सघां, पंधु अलाए न पहुची सघां। तंहिंजे करे उन पंहिंजो ज़हनी सतह जो अंदाज़ ॾिसो अम्मा आयशा जो, उन ई जॻह ते जेको आहे आराम विधी चादर मथां वेड़े करे सुम्ही पई। अचानक जेको आहे हज़रत सफ़वान बिन मुअत्तल सुलमी रज़ी अल्लाह ताला अन्हु, जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पोइ ते रहियल शयुनि जो ख़्यालु करण जे लाइ संजन काफ़िले खां पोइ ते जेको आहे मुक़ररु करणु फरमायो, ताकी काफ़िले जी का किरियल शइ, का रहियल शइ का रहिजी वञे त उहा जेको आहे पोयां संभालींदो अचे। त हज़रत सफ़वान जेको आहे पोयां
अचे पियो त अचण सां जॾहिं हुन मक़ाम ते पहुतो त ॾिठई त का जेका आहे सुम्हियल जेका आहे का आहे को माण्हू आहे उन खां फौरन जेको आहे उन इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ियो त अम्मा आयशा जी जेका अखि खुली ऐं पोइ हाणे उन इशारनि सां किनायनि सां या हुनजे चेहरे ते नज़र पई मजबूरी जे हालत में त उन जेको आहे इहो ॾिठो त अम्मा आयशा सां रज़ी अल्लाह ताला अन्हा खे जॾहिं ॾिठई त पोइ पाण पासे ते थी वेही रहियो ऐं उठ जेको आहे विहारी अम्मा आयशा सां उठ ते सवार थी इन हालत में अची करे सफ़र कंदे 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 अची ज़ोर जो वक़्तु हुयो या ॿिनि पैरनि जो वक़्तु हुयो अची करे काफ़िले सां मिलिया त काफ़िले में जेके अब्दुल्ला बिन उबई मुनाफ़िक उहो जेको आहे हिन जो अब्दुल्ला बिन उबई मुनाफ़िक इब्न उबई जेको आहे उनखे मौक़ो मिलियो ऐं उन जेको आहे इहा ॻाल्हि मशहूरु थी चवंदा हाणे त मौक़ो मिलियो ही ॿई जेके आहिनि आया आहिनि अकेला उनखे मौक़ो मिलियो ऐं मदीने जे अंदरि अचण खां बाद में अची इहा ॻाल्हि मशहूरु थी माना बुराई जो इल्ज़ाम ई अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे मथां जॾहिं हुन इल्ज़ाम आयो त इल्ज़ाम आणण खां बाद में ॿिया सहाबा किराम त ख़ामोश रहिया ऐं इहा ॻाल्हि जेका आहे चिमे कोई पई हलंदी रही साज़िश पई हलंदी रही प्रोपेगंडा जंहिंखे चइबो आहे प्रोपेगंडा उन जेको आहे अपनायो सभ खां पहिरियां इब्तिदा कई अम्मा आयशा जे ख़िलाफ़ प्रोपेगंडा जी अब्दुल्ला बिन उबई मुनाफ़िक उन खां बाद में राफ़िज़नि बि उन ई प्रोपेगंडे खे अॻिते हलायो सो बहरहाल अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा ते तहमत लॻी मदीने जे अंदरि ॻाल्हि आम थी वई हाणे सहाबा किराम बि परेशान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि परेशान इन वाक़े खे जेको महीनो गुज़री वियो ॻाल्हियूं हलंदियूं रहियूं महीनो गुज़री वियो त हिकु दफ़े हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे घरनि जे अंदरि उन्हनि खे जेको आहे हिन जो बैतुल ख़ला जो बंदोबस्तु कोन हूंदो जीअं असां वटि बि अॻे ज़माने में घरनि में न हूंदा हुया जंग जे ख़्याल सां बदू माण्हू ॿाहिरि रहंदा हुया जंगली माण्हू त उहे जेके घरनि में न रखंदा बल्कि औरतूं राति जो मर्द जेके ॾींहं सां जंग जे अंदरि वञी करे क़ज़ा हाजत करे ईंदा बहरहाल अरब जे अंदरि बि राति जे वक़्त में टोले जी सूरत में उहे वेंदा हुआ क़ज़ा हाजत करण त उते जेको आहे हज़रत उम्मे मिस्ता माना जेका मिस्ता जी वालदा हुई उहा हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा सां गॾु ओॾे जेको आहे क़ज़ा हाजत जे ख़्याल सां वेही पई अचानक जेको आहे अम्मा आयशा जो पैर जेको आहे तिरकी पई कंहिं ऊंदे में उनखे थोरो जीअं चइबो आहे लॻो उनखे त अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे इन तिरकण खे जेको आहे ॾिसी करे उम्मे मिस्ता खां इहो ज़बान मां निकितो त हैफ़ हुजे अफ़सोस हुजे मिस्ता जे मथां जो अहिड़ी जेका आहे सादी औरत जे मथां जेको आहे उन अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि त उते अम्मा आयशा जा कन खड़ा थी विया चवंदा छा थी चवे चवंदा अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हले थी मदीने में तोखे ख़बर न आहे हुनजो मूंखे ख़बर ई कोन्हे बहरहाल महीने खां बाद में अम्मा आयशा खे ख़बर पई अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा पोइ हुनजे मथां त ज़ाहिर आहे ॼण त ग़म जा पहाड़ किरी पिया रसूलुल्लाह जी घरवारी ऐं हिकु पाक दामन औरत उनखे जॾहिं इहा ॻाल्हि ख़बर पई मदीने जे अंदरि अहिड़े क़िस्म जा चर्चा ऐं अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं मुंहिंजे ख़िलाफ़ पयूं हलनि थियूं त अम्मा आयशा साईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां इजाज़त वरिती साईं मूंखे इजाज़त ॾियो त मां वञी करे पंहिंजे पेकनि में हली वञा सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे घर हली वञा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इजाज़त ॾियणु फरमाई अम्मा आयशा सां हुते रहणु शुरू थी वई बाद में महीने खां बाद में जॾहिं चिमे हुयूं ॻाल्हियूं प्रोपेगंडा वधी विया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहबा जी बैठक कोठाए करे ऐं साईं जन उन्हनि खां मशवरो वठणु फरमायो त ॿुधायो मुंहिंजी घरवारी जे मथां मुंहिंजे हरम पाक जे मथां अहिड़े क़िस्म जो इल्ज़ाम तहमत लॻी आहे तव्हांजो छा ख़्यालु आहे साहबा किराम चयो साईं असां त जेको आहे अम्मा आयशा खे पाक दामन सम्झूं था हाणे मुनाफ़िकनि जेका अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हलाई आहे चइनि ॼणनि जा नाला अचनि था इन तहमत जे अंदरि हिकिड़ो अब्दुल्ला बिन उबई मुनाफ़िकनि जो सरबराह ऐं ॿियो जेको आहे साईं मुंहिंजो चवां इहो मिस्ता जेको आहे ग़ज़वा बदर जो शरीक साहबी हुयो बदर जे अंदरि शरीक थियल साहबी हुयो ऐं ॿियो हसान बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको शाइर रसूल हुयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदह जे अंदरि शेर पढ़ंदो हुयो अहिड़े नमूने सां हमना जेका आहे हज़रत सिद्दीक़ अकबर जी ख़ालाज़ाद भेण हुई या का हुई बहरहाल न हज़रत अम्मा ज़ैनब जेका उम्मुल मोमिनीन आहे उनजी जेका आहे ख़ालाज़ाद भेण आहे या का रिश्तेदार आहे हमना मिस्ता ऐं हसान बिन साबित इहे टे मुस्लमान जेके इन तहमत जे अंदरि शामिल हुया उन्हनि बि इन ॻाल्हि ते जेको आहे शमूलियत इख़्तियार कई माना उन्हनि सां गॾु ॻाल्हियूं हलाई पियूं मुनाफ़िक अब्दुल्ला बिन उबई सां बाज़ लिखनि था 10 माण्हू हुया बाज़ लिखनि था 15 बाज़ 40 लिखनि था बहरहाल नाला हिननि चइनि जा अचनि था
सो जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मीटिंग उठाए करे साईं जन पुछण फरमाई, साहब एकरा मुख़्तलिफ़ क़िस्म जे साहबनि कंहिं कहिड़ी ॻाल्हि कई, कंहिं कहिड़ी ॻाल्हि कई, ज़्यादातर साहब चयो त साईं असांखां इहा ॻाल्हि ज़ोर, असां नथा सम्झूं इहा ॻाल्हि सची, इहा ॻाल्हि कूड़ी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जन सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जन ॿियनि इन्हनि खां मशवरा वरिता त उन्हनि मां जेको आहे किन इहो मशवरो ॾिनो त साईं अव्हां जे लाइ भला औरतूं घटि आहिनि, तव्हां जेकॾहिं ॿियो निकाह करणु चाहियो त ॿिए निकाह जे लाइ बि औरतूं तमामु घणी मौजूदु, तव्हां ॿियो निकाह करणु चाहियो था मौजूदु तव्हां जे लाइ। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो जॾहिं वारो आयो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खां साईं जन पुछणु फरमायो, मूं अॻु में बि ज़िक्र कयो हुयो, हज़रत उमर साईं जन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछणु फरमायो, साईं ॻाल्हि इहा आहे त मां अव्हां खां पुछणु चाहियां थो त हज़रत आइशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे निकाह जे वक़्त में इज़न तव्हांखे कंहिंजो हुयो, अल्लाह जो हुकुम हुयो या कोन हुयो? पाण साईं जन फरमायो त हाओ, अल्लाह पाक जो हुकुम हुयो। जिब्राइल अलैहिस्सलाम पंहिंजी अम्मा आइशा जी जेका आहे सूरत इहा जेका आहे मुंहिंजे साम्हूं आंदी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ॿुधायूं त हिन सां अल्लाह तबारक व तआला तव्हांजो निकाह करणु फरमाईंदो। पाण हज़रत उमर फारूक साईं जन फरमायो त जेकॾहिं अल्लाह पाक इहो तव्हांखे इज़न ॾिनो जेको रब तव्हांजे जिस्म ते मखी खे विहणु बर्दाश्त नथो करे, जेकॾहिं आइशा ग़लति हुजे हा, अल्लाह पाक तव्हांजे निकाह में कॾहिं बि आइशा खे न आणणु फरमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं हज़रत उमर साईं जा इहे लफ़्ज़ ॿुधा, साईं जन जो चहिरो मुबारक बहकी पियो। दलील जो अंदाज़ ॾिसो हज़रत उमर साईं जो। अल्लाह तबारक व तआला जे हबीब तॾहिं फरमायो, लौ कान बादी नबियन लकान उमर। पाण फरमायो जेकॾहिं मूंखां बाद में अल्लाह पाक नबूवत जो दरवाज़ो खुलियल रखे हा त रब साईं उमर खे मूंखां बाद में नबी बनाइणु फरमायो। हालांकि अल्लाह तबारक व तआला जेको आहे नबूवत जो दरवाज़ो बंदि करणु फरमायो। जलाली जेको आहे अल्लाह जे पैगंबर जो साहबी हुयो। ॿिया केतिरा ई वाक़िआ आहिनि क़ुरान मुक़द्दस जे अंदरि जंहिंमें हज़रत उमर साईं मशवरो ॾियणु फरमायो, पंहिंजी राय रखणु फरमाई। अल्लाह पाक क़ुरान नाज़िल फरमाए करे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी राय जे मुताबिक़ क़ुरान जे अंदरि नाज़िल फरमाए करे उनखे शरीयत जो हुकुम जेको आहे बयानु करणु फरमायो। जहिड़ी तरह इहो काबतुल्लाह जो तवाफ़ थींदो आहे, उनखां बाद में जॾहिं बरकातूं माण्हू नफ़िल पढ़ंदो आहे, इहो बि हज़रत उमर साईं जन ख़्वाहिश जो इज़हार कयो, साईं जॾहिं तवाफ़ कयूं था बाद में इहो जेको आहे मक़ाम इब्राहिम जी जॻह ते हिते जेकर हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे इन महिनत खे नफ़िली तौर ते उनखे सदको या उनखे जेको आहे सवाब बख़्शण जे लाइ नफ़िल पढ़णु घुरिजनि। अल्लाह तबारक व तआला इज़न फरमायो, फरमाई त प्यारा आइंदा तवाफ़ खां बाद में हिते बरकातूं नफ़िल जेको आहे अदा कंदा कयो। अल्लाह साईं हज़रत उमर जे इन ख़्याल खे इन इरादे खे रब साईं क़ुरान जो हिसो बयानु करणु फरमायो। सो बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि परेशान, साहब बि परेशान। साईं जन हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे घर विया ऐं पाण साईं जन हज़रत अम्मा आइशा खे मुखातिब थी करे फरमायो त पंहिंजे घर में अम्मा आइशा जे घर में, हिन में सिद्दीक़ अकबर जे घर में, बहरहाल रिवायत में जदों पाण साईं जन पुछणु फरमायो त आइशा जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि थी आहे त तूं इक़रार कर, अल्लाह पाक माफ़ करणु फरमाईंदो, ऐं जेकर नथी आहे त उहा बि ॻाल्हि कर। अम्मा आइशा जे ज़हन जी इंतहा ॾिसो। अम्मा आइशा फरमाई त मुंहिंजो बि हिन वक़्त में हाल उहो ई आहे जीअं यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि ऐं याकूब अलैहिस्सलाम जो हुयो। त याकूब अलैहिस्सलाम जे साम्हूं जॾहिं उन्हनि भाइरनि ॻाल्हि कई, याकूब अलैहिस्सलाम जेको हुन ते परेशान हुयो त तव्हां जेको अले ॻाल्हि सची था कयो, अले ॻाल्हि जेका आहे ग़लति था कयो। त अहिड़े नमूने सां फरमाई याकूब अलैहिस्सलाम चयो फसब्रुन जमील वल्लाहुल मुस्तआन अला मा तसिफून, मुंहिंजे लाइ सब्र बहितर आहे, अल्लाह तबारक व तआला असांजी मदद करणु फरमाईंदो। हज़रत आइशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बि बजाए के इक़रार जे या इनकार जे फरमाई साईं मुंहिंजे लाइ बसि सब्र बहितर आहे। अञा जेको आहे इहे ॻाल्हियूं पयूं हलनि पियूं मदीने जे अंदरि। अल्लाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां क़ुरान पाक जूं हे 16 आयतूं सूरह नूर जी 11 नंबर आयत खां वठी करे 26 नंबर आयत ताईं रब साईं इन वाक़े जे मुतालिक़ नाज़िल करणु फरमायूं ऐं हज़रत आइशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी पाक दामनी अल्लाह से क़ुरान जे अंदरि बयानु फरमाई। ऐं क़ुरान जे अंदरि जॾहिं पाक दामनी अची वई, उनखां बाद में हज़रत आइशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे सैयदना सिद्दीक़ अकबर फरमाई त ए अमर ऐं मुंहिंजी न्याणी वञ जेको आहे वञी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं शुक्रियो अदा कर जो पाक दामनी तुंहिंजी नाज़िल थी वई। अम्मा आइशा फरमायो त न साईं, मुंहिंजे लाइ जंहिं जेको आहे अल्लाह क़ुरान नाज़िल फरमायो आहे, मां पहिरियां वञी करे मुसल्ले ते बरकातूं पढ़ी करे मां अल्लाह जो शुक्र अदा कंदसि। एतिरा ॾींहं मां रुनी आहियां अल्लाह जे साम्हूं। मूंखे इहो त अंदाज़ो हुयो त
त मुंहिंजो रब साईं मुंहिंजी पाक दामनी रसूलुल्लाह जे मथां वही जी सूरत में नाज़िल कंदो, पर मूंखे त इहो अंदाज़ो ई कोन हुयो त मुंहिंजो रब 16 आयतूं नाज़िल फरमाए करे क़यामत ताईं अम्मा आयशा जी पाक दामनी क़ुरान जे अंदरि बयान करणु फरमाईंदो। जेसीं ताईं क़यामत क़ाइम थींदी तेसीं ताईं अल्लाह जे हबीब जी पाक दामन ऐं उम्मुल मोमिनीन सईदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी पाक दामनी अल्लाह जे क़ुरान जे अंदरि पढ़ी वेंदी ऐं क़यामत ताईं रब जो क़ुरान अम्मा आयशा जी पाक दामनी जी गवाही ॾींदो रहंदो। हाणे जेकॾहिं को माण्हू क़ुरान खे मञण जी दावा बि करे उन खां बाद में जेकॾहिं चवे त न अम्मा आयशा अहिड़े क़िस्म जी आहे या बाद में फिरी वई, क़ुरान जे हुक्म जे मुताबिक़ उन जे मुर्तद हुजण में कंहिं बि क़िस्म जो शक न आहे, या त क़ुरान जो मुकमल इनकार करे त मां क़ुरान खे मञा ई कोन थो। जेकॾहिं माण्हू क़ुरान जे मञण जो इक़रार करे थो, हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी सदाकत हुन जी पाक दामनी जो इक़रार करणो पवंदो। छो अल्लाह तबारक व तआला जहिड़ी तरह अम्मा आयशा जी पाक दामनी जे अंदरि क़ुरान जो आयतूं नाज़िल फरमायूं ऐं अॻिते हली करे क़ुरान जे अंदरि फरमाई ईमान वारो आइंदा जेकॾहिं तव्हां मां कंहिं बि क़िस्म जो अहिड़े क़िस्म जो कमु कयो अल्लाह तबारक व तआला उन जे मथां अज़ाब खे नाज़िल करणु फरमाईंदो। सो क़ुरान फरमाईंदा इन्नल लज़ीन यरमूनल मुहसनात इन्नल लज़ीन जाऊ बिल इफ्क उसबतुम मिनकुम। फरमाई जॾहिं हिननि मुनाफ़िकनि जेका आहे तोहमत आंदी, मुनाफ़िकनि जी जमात तव्हां मां जेको आहे मुनाफ़िकनि तोहमत आई ऐं ॿिया माण्हू जेके हुन सां शरीक थिया, जीअं इहे टे जेके आहिनि साहब, हिकिड़ी जेका हज़रत हमना, ॿी जेको हसान बिन साबित ऐं टियों जेको हज़रत मिस्ता। फरमाई त हिकिड़ी जमात तोहमत जे अंदरि आई। इफ्क चइबो आहे अहिड़ी तोहमत आणु जंहिंजो बज़ाहिर को नालो निशानी कोन हुजे, अञा हिकिड़ी का साथी हुजे। इफ्क चइबो आहे मुकमल तौर ते तोहमत। अल्लाह पाक हिन तोहमत खां मना फरमायो, फरमाई त अल्लाह तहसबूहु शर्रन लकुम। अवां इन जे अंदरि हिकिड़ो तोहमत जो वाक़ियो त पैदा थी पियो, पर तव्हां इहो न सम्झो त इहो जेको आहे तव्हां जे लाइ माना मुस्लमाननि जे लाइ इहो ख़राबु आहे, शर आहे। बल हुवा ख़ैरुल लकुम, बल्कि इन में अल्लाह पाक तव्हां जे लाइ भलाई रखणु फरमाई। कहिड़ी भलाई? अल्लाह पाक क़यामत ताईं जेकॾहिं इहो वाक़ियो रब साईं वाज़े न करे हा त जहिड़ी तरह ग़ज़वा इन जो सिफ़ीन ऐं जंगे जमल जो वाक़ियो खणी करे राफ़ज़ी जेके आहिनि सहाबा जे मुशाजरात ते बयान करे ऐं उन्हनि जे मथां तोहमतूं हणंदा रहंदा आहिनि, हिक ॿिए जे मथां इल्ज़ाम पिया हणंदा रहंदा आहिनि, अहिड़ी तरह हिन वाक़े खे वठी करे मुस्लमान बि जेके आहिनि पाण में ॿ फ़िरका थी वञनि हा, ॿ जमातूं थी वञनि हा। अल्लाह पाक एहसान फरमायो जो मुनाफ़िक तोहमत हई, अल्लाह पाक उन जी पाक दामनी बयान फरमाए करे क़ुरान जे अंदरि अम्मा आयशा सिद्दीक़ा जी पाक दामनी बयान फरमाई। हाणे जेको उन जे अंदरि शक जी गुंजाइश ई न रही। फरमाईंदा लिकुल्लि इम्रिइन मिनहुम मक्तसब मिनल इस्मि, जंहिं बि माण्हू तव्हां मां कमायो गुनाह, वल्लज़ी तवल्ला किब्रहु मिनहुम लहू अज़ाबुन अज़ीम। ऐं जेको हिननि मां वॾो हुयो जीअं अब्दुल्लाह बिन उबई मुनाफ़िक़, इहो काफ़र जेको आहे इहो वॾो मुनाफ़िकनि जो सरदार हुयो, हलंदो मुस्लमाननि सां गॾु हुयो, पर हमेशह मुनाफ़िकी करे मुस्लमाननि जे मथां कंहिं न कंहिं क़िस्म जी ज़रब हणण जी कोशिशि कंदो हुयो। इन जे बारे में जेको क़ुरान जे अंदरि ॿियो बि वाक़ियो अचे थो, मां ॿिए दफ़े करे बयानु कंदुसि। फरमाईंदा वल्लज़ी तवल्ला किब्रहु मिनहुम लहू अज़ाबुन अज़ीम लौला इज़ समिअतुमूहु ज़न्नल मुमिनून वल मुमिनात। छो न जॾहिं तव्हां इहो वाक़ियो ॿुधो त तव्हां जेके मोमिन मर्द ऐं मोमिन औरतूं तव्हां इहो सोचो हा पंहिंजे ख़्याल में ख़ैरन, तव्हां भलाई खे सोचो हा, माना जॾहिं तव्हांखे को सबूत बि कोन हुयो, तंहिंजे करे क़ुरान जे हुक्म जे मुताबिक़ इहो हुकुम साबित थियो। जेकॾहिं तव्हांखे को वाक़ियो अहिड़ो बहतान जो तोहमत जो ॿुधण में अचे थो, जेसीं ताईं साबिती न थिए तेसीं ताईं तव्हां जेको आहे उनजी पाक दामनी जी गवाही ॾियो, या त ख़ामोश रहो। ख़ामोश नथा रही सघो, कम अज़ कम जेको आहे गैर साबित शुदा तोहमत ऐं इल्ज़ाम जे अंदरि कॾहिं बि शरीक न थियो, वरना अल्लाह पाक उन जे मथां अज़ाब नाज़िल फरमाईंदो। फरमाईंदा बिअन फुसिम खैरा वक़ालू हाज़ा इफ्कुम मुबीन। क़ुरान फरमायो त वक़ालू इहे चवनि पिया त हीअ त जेका आहे तोहमत आहे चिटी, ऐं ॿिया जेके मोमिन वारा हुया सईदना उमर फारूक जहिड़ा ऐं साहबा जेके हुया केतिरा ई आले बैत किराम मां उन्हनि चयो त हीअ त चिटी तोहमत आहे। लौला जाऊ अलैहि बिअरबाति शुहदा, छो न आंदा हिननि 4 गवाह? पहिरियां गुज़री चुको न। जेकॾहिं तव्हां कंहिंजे मथां इल्ज़ाम हणो था, 4 गवाह पेश कयो बदकारी जे साबित करण जे लाइ। फ़इज़ लम यअतू बिशुहदाई, फरमाई जॾहिं उन्हनि वटि गवाह बि न हुया, फउलाइका इंदल्लाहि हुमुल काज़िबून। फरमाई त यादि रखो जेके बि इहे तोहमत जे अंदरि शामिल हुया, अल्लाह वटि इहे सभु जो सभु कूड़ पिया हणनि। हिन वाक़े जे अंदरि त कूड़ पिया हणनि ज़ाहिर। वलौला फज़लुल्लाहि अलैकुम व रहमतुहु फिद दुनिया वल आखिरह। फरमाई जेकॾहिं अल्लाह जो फज़ल ऐं रहमत न हुजे हा न अव्हां जे मथां दुनिया ऐं आख़िरत जे अंदरि, लमस्सकुम फीमा अफ़ज़तुम फीहि अज़ाबुन अज़ीम। अल्लाह पाक जेको आहे तव्हां जे मथां वॾे अज़ाब खे नाज़िल फरमायो। इज़ तलक़ौनहु बिअल्सिनतिकुम, जॾहिं तव्हां पंहिंजूं ज़बानूं हलायो पिया
इन तोहमत जे बारे में वतक़ूलून बिअफ़वाहिकुम मा लैस लकुम बिही इल्म ऐं तव्हां अहिड़ियूं ॻाल्हियूं चओ पिया पंहिंजे ज़बान सां जंहिंजो तव्हांखे इल्म ई न हुयो वतहसबूनहु हय्यना ऐं तव्हां सम्झो पिया त इहा ॻाल्हि आसान आहे हालांकि तोहमत वरी अलाह जे रसूल जी घरवारी जे मथां तोहमत इहो त वॾो ज़ुल्म आहे इहो त वॾे में वॾो ज़ुल्म आहे जो रसूलुल्लाह जी घरवारी जे मथां को माण्हू बीह करे तोहमत हणे वहुव इंदल्लाहि अज़ीम फरमाए तव्हांखे हल्की ॻाल्हि लॻे पई अलाह वटि इहो वॾे में वॾो जेको आहे वॾो बोतान हुयो वॾो ज़ुल्म हुयो अलाह वटि जेको तव्हां कयो पिया वलौला इज़ समिअतमुहु क़ुल्तुम मा यकूनु लना अन नतकल्लम बिहाज़ा फरमाए जॾहिं तव्हां इहा ॻाल्हि ॿुधी तव्हां चओ हा न अन क़ुल्तुम मा यकूनु लना जॾहिं तव्हां चओ पिया चओ हा अन नतकल्लम बिहाज़ा सुब्हानक चवां त असां हिन बारे में न ॻाल्हाईंदासीं सुब्हानक हाज़ा बुहतानुन अज़ीम फरमाए त पाक आहे अल्लाह जी ज़ात इहो त चिट्टो बोतान आहे जो आम औरत जे मथां बोतान लॻे हज़रत अबू अयूब अंसारी जे बारे में अचे थो त उनजी घरवारी जॾहिं उन सां इहा ॻाल्हि कई त अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हले थी त अबू अयूब पंहिंजी घरवारी खे चयो त जेकॾहिं तुंहिंजे मथां का अहिड़ी ॻाल्हि अचे त मां उनखे बर्दाश्त कंदुसि मां उन में शरीक थींदुसि हुन चयो त न कॾहिं बि न चईंदा जॾहिं असां अहिड़ी ॻाल्हि नथा सोचे सघूं त पोइ हज़रत आइशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे मथां अहिड़े क़िस्म जो बोतान कीअं जेको आहे तव्हां बर्दाश्त करे सघो था ऐं हज़रत आइशा उहा पाक दामन औरत जंहिंजे शान में अल्लाह पाक क़ुरान नाज़िल फरमायो ऐं इन खां अॻु में हज़रत आइशा जी उहा ख़सलत आहे जेका ॿियनि जेको उम्मुल मोमिनीन खे हासिल आहे जीअं साईं जन हिकिड़े लिहाज़ जे अंदरि अम्मा आइशा सां हूंदा हुआ अल्लाह पाक क़ुरान जेको आहे वही खे नाज़िल फरमाईंदो ऐं हज़रत आइशा उहा जेका रसूलुल्लाह जी घरवारी आहे कुंवारेपन में सिर्फ़ु इहा हिकिड़ी घरवारी आहे जंहिंसां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो निकाह करणु फरमायो ऐं इहा हिकिड़ी वाहिद घरवारी आहे जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिन दुनिया खां पर्दो करे विया हिन दुनिया खां रहलत करे विया त साईं जन जेको आहे अम्मा आइशा जी गोद मुबारक जे अंदरि जेको आहे वफ़ात थी ऐं अम्मा आइशा जी इहा ख़सलत आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे जॾहिं दफ़न कयो वियो त उहो हुजरो जेको आहे उहो बि अम्मा आइशा सिद्दीक़ा जो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो पाण फरमाए त मां बैन बैती व मिंबरी रौदतुम मिन रियादिल जन्नह फरमाए त न मुंहिंजे घर ऐं न मुंहिंजे मिंबर जे विच में जेको इहो टुकड़ो आहे जेके तव्हां रियाज़ुल जन्नत ॿुधंदा आहियो फरमायो हदीस पाक में जेको पाण संगन फरमाए त इहो जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ आहे एॾियूं वॾियूं ख़सलतूं एॾियूं वॾियूं जेको अल्लाह पाक जेको आहे ख़सलतूं अल्लाह पाक हज़रत आइशा सिद्दीक़ा खे ॾियणु फरमायूं नवाज़ण फरमायूं उनजे बावजूद जेकॾहिं राफ़िज़ी इहो वझ वठी करे अम्मा आइशा जे मथां या उम्मुल मोमिनीन जे मथां या सहाबा किराम जे मथां या क़ुरान पाक जे मथां ॻाल्हाए त पोइ उनजो ईमान कॾहिं बि कोन रहंदो मुर्तद उनखे चई सघो था अहिड़े माण्हू खे मुस्लमान नथा थी सघे फरमाईंद लौला इज़ समिअतमुहु क़ुल्तुम मा यकूनु लना अन नतकल्लम बिहाज़ा सुब्हानक हाज़ा बुहतानुन अज़ीम क़ुरान फरमाए थो इहो चिट्टो बोतान आहे अल्लाह खे ख़बर आहे न अम्मा आइशा जे माज़ी खे बि रब ॼाणे पियो मुस्तक़बिल खे बि ॼाणे पियो उन अल्लाह फरमायो या त क़ुरान जो माण्हू इनकार करे जेकॾहिं क़ुरान जो इक़रार करे थो अम्मा आइशा जी पाक दामनी जो इक़रार करणो पवंदो इन जे करे उलमा अहले सुन्नत जो मुतफ़क़ अक़ीदो आहे जेकॾहिं कंहिं सहाबी जे बारे में को माण्हू ग़लति अक़ीदो रखे थो त उहो खणी सख़्त गुनहगार चइबो पर अम्मा आइशा उहा जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी आहे जंहिंजे बारे में जेकॾहिं को माण्हू ग़लति अक़ीदो रखंदो उहो जेको आहे डायरेक्ट काफ़िर थी वेंदो छो अहले सुन्नत जो इहो अक़ीदो आहे क़ुरान जे हिकिड़े लफ़्ज़ जो बि को इनकार कंदो त काफ़िर थी वेंदो काफ़िर न बल्कि मुर्तद थी वेंदो मुर्तद हुनखे चइबो आहे पहिरियों ईमान आणे पोइ वरी कुफ़र जे अंदरि हलियो हाणे भली माण्हू जेके आहिनि पंहिंजा वतन जेको आहे तारीख़ूं ऐं पंहिंजा दोहीड़ा ऐं पंहिंजूं कहाणियूं ॿुधाईंदा दुनिया वारनि खे जेकॾहिं साबित करणी आहे हिकु त इहा शइ साबित करण जहिड़ी आहे ई कोन ॿियो जेकॾहिं हिननि खे सहाबा किराम जे ख़िलाफ़ पंहिंजी बकवास खे साबित करणो आहे त उहो अटकलुनि सां या जेको आहे पंहिंजी ज़बान दराज़ी सां न बल्कि अल्लाह जे क़ुरान मां ऐं अल्लाह जे रसूल जे फरमान मां इहा शइ साबित करणी पवंदी क़ुरान फरमायो याइदुकुम अल्लाहु अन ताऊदू अल्लाह तव्हांखे नसीहत थो करे ख़बरदार अन ताऊदू लिमिथली वरी ॿीहर करे अहिड़े क़िस्म जी तोहमत न आणिजो वरी ॿीहर करे अहिड़े क़िस्म जी तोहमत न आणिजो जेको हणे थो तोहमत उहो क़ुरान जी आयत जे मुताबिक़ उहो ईमान खां ख़ारिज आहे फरमाईंदा अन ताऊदू लिमिथली अबदन इन कुंतुम मुमिनीन जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो न त वरी अहिड़े क़िस्म जी हरकत न कजो बाक़ी हाणे काफ़िर आहियो त पोइ ठहियो भला वयुबय्यिनुल्लाहु लकुमुल आयात अल्लाह सी अवां जे लाइ ये चिट्टियूं आयतूं क़ुरान जो बयान करण फरमायूं वल्लाहु अलीमुन हकीम अल्लाह पाक इल्म रखंदड़ भी आहे हिकमत वारो भी आहे इन्नल लदीन युहिब्बून अन तशियल फाहिशा फरमाईंदा बेशक ये माण्हू जेके समझनि था ये मुआशरे वारा ये प्रोपेगेंडे वारा ये कोशिश किया कंदा अन तशियल फाहिशा ये फाहिशी खे फैलाए
माना कंहिंजे मथां बदकारी जो ज़िना जो इल्ज़ाम लॻे वतन हुनखे फैलाईंदा। तव्हां ॾिसो त मुआशिरे में टीवियुनि में अख़बारुनि में जेसीं ताईं इहे उघाड़ियूं तस्वीरूं या जेके रंडियुनि जा वाक़िया किसा न रखंदा तेसीं अख़बार ई न हलंदी, उन्हनि जूं टीवियूं कोन हलंदी। हिते जेकॾहिं को आलिम जेकॾहिं वफ़ात कंदो शहीद थींदो न टीवियुनि ते इन्हनि ते अख़बारुनि में ख़बर ई न हूंदी। इंडिया में जेकॾहिं को काफ़र का रन जेकॾहिं जो पेर थिरकी पवंदो न उहो ॿुधाईंदा त वञ भेण फलाणी रन जो पेर थिरकी। मुसलमान बि वरी उन में ख़ुशि आहे। क़ुरान फरमायो त इहे फहाशी जूं ख़बरूं जेके इहे जेके फैलाइनि था इन्हनि सां तव्हां शरीक न थींदा कयो। ईमान वारा आहियो त इहो कमु न कंदा कयो। फिल लदीन आमनू लहुम अज़ाबुन अलीम। फरमाई त फहाशी जी ख़बरुनि में बदकारी जी ख़बरुनि में फैलाइण में अज़ाब आहे दर्दनाक दुनिया ऐं आख़िरत में। वल्लाहु यअलमु अंतुम ला तअलमून। अल्लाह पाक ॼाणे थो तव्हांखे इन्हनि शयुनि जो इल्मु न आहे। वलौला फज़लुल्लाहि अलैकुम व रहमतु। फरमाई जेकॾहिं अल्लाह जो फज़ल ऐं अल्लाह जी रहमत न हुजे, हा इहो हा फरमाई त अल्लाह जो फज़ल ऐं रहमत न हुजे तव्हांजे मथां, अल्लाह पाक तव्हांखे इन खां जेको आहे फितने जे अंदरि मुब्तला करे छॾिया। व अन अल्लाह रऊफ़ुर रहीम। फरमाई बेशक अल्लाह पाक महिरबानी कंदड़ ऐं रहम कंदड़ ज़ात आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।